हैदराबाद में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां अलॻि अलॻि रैलियूं कढियूं वयूं। सॼे मुल्क जियां हैदराबाद में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां पाकिस्तान ट्रेड यूनियन फेडरेशन जे अॻवान एडवोकेट निसार चांडियो, कासमाबाद मज़दूर इतिहाद, नबी बख्श अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में अलॻि अलॻि रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿियनि मुल्कनि जी भेट में पाकिस्तान में मज़दूरनि खे मुनासिब उजरत न मिली रही आहे, जंहिं सबबि बोरियत फाका कशी वारी सूरत-हाल में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उन्हनि चयो त मज़दूरनि खे हक़ फ़राहम करण लाइ इदारा बि जोड़िया विया आहिनि, पर उहे इदारा मज़दूरनि ताईं हक़नि जी रसाई में मुकमल तौरु नाकाम थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि में मज़दूरी दौरान माज़ूर थियल बोरियतुनि खे मुआवज़ो न मिली सघियो आहे। उन्हनि चयो त हुकूमत तरफ़ां मज़दूरनि खे घटि में घटि 25,000 माहौरा पघार ॾियण जो ऐलान त कयो वियो आहे, पर उन ते अमल न थी रहियो आहे। हुकूमत खे घुर्जे त हू कयल पंहिंजनि ऐलाननि ते अमल कराए मज़दूरनि खे हक़ फ़राहम करण सां गॾु सरकारी बुनियादनि ते मुआवज़ो पिणु फ़राहम कयो वञे।